नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां बिशारत सुंदो आया संझा सैयद। शामिल करना से हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अमेरिका के अफ़गानिस्तान में कार्रवाई लाइ अदा ॾियण खां इनकार। अफ़गानिस्तान में एक्शन लाइ पाकिस्तानी ज़मीन इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदासीं। इहो मुमकिन ई नाहे त असां अमेरिका खे अफ़गानिस्तान में एक्शन लाइ पाकिस्तानी अदा ॾियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अमेरिकी टीवी खे इंटरव्यू। चवे थो पाकिस्तान CCI खे अदा इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस लॻे वधीक 27 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 21,940 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 991 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,17,218 थी वियो। इन वक़्त ताईं 8,89,787 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग के वाक़िअनि में 4 ॼणा मारिजी विया। नेपा पुल वटि फायरिंग में लाड़काने वासी काशिफ़ महर मारिजी वियो। क्लिफ्टन ऐं लियारी में 2 ॼणनि जा लाश ठाहिया। बनारस पठान कॉलोनी में फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। क्वेटिया में बलोचिस्तान असेंबली जे बजट इजलास खां अॻु ऑपोज़िशन मेंबरनि जो बजट में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। असेंबली जो अंगण जंग जो मैदान बणिजी वियो। मुख़ालिफ़ मेंबरनि असेंबली जा 4 दरवाज़ा ताला लॻाए बंदि करे छॾिया। असेंबली ॿाहिरि आहे एहतजाज। पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु, लठबाज़ी, छिकताण, चकरियूं। पुलिस जी बख़्तरबंद गाॾी टक्कर हणी असेंबली जे गेट खे तोड़े छॾियो। असेंबली मेंबर बाबू रहीम ऐं अब्दुल वाहिद सिद्दीकी ज़ख़्मी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा से बरतानवी हाई कमिश्नर क्रिस्टन टर्नर की मुलाकात। ISPR मूजिब मुलाकात में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि, खिते जी सूरतहाल, अफ़गान अमन अमल ऐं कोरोना वबा ख़िलाफ़ गॾियल सहकार ते ॻाल्हियूं कई वियूं। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान बरतानिया जे खिते ऐं आदमी सतह ते मुतवाज़िन किरदार खे अहमियत ॾिए थो। बरतानवी हाई कमिश्नर पारां खिते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी वाखाण। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बजट ऐं बजट सेशन खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। NFC खां सवाइ बजट गैर आइनी हूंदी। हुकूमत हक़ीक़तूं लिकाइण लाइ ऑपोज़िशन खे ॻाल्हाइण न ॾिनो। ऐवान में मुख़ालिफ़ धुर ते बजट जो किताब उछलायो वियो। ही सम्झनि था त तमाशो करे 4% ग्रोथ खे साबित कंदा। तव्हां एहसास प्रोग्राम आंदो पर अव्हां खे अवाम जो एहसास ई नाहे। असांजे दौर में ॿोॾ आई पर अवाम खे अकेलो न छॾियो। हुकूमत के वक़्त में अवाम के लावारिस छॾे ॾिनो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब चयाईं, पाकिस्तान में भारत ऐं बांग्लादेश खां वधीक महांगाई आहे। इमरान ख़ान जी मुआशी तरक्की वारी दावा कूड़ी आहे। गुज़िरियल साल कोरोना वबा सबबि हुकूमत पघारनि में वाध न कई। तव्हां सरकारी मुलाज़िमनि खे धोखो ॾिनो। मुलाज़िमनि एहतजाज कया। नौकरियूं ॾियण जी ॻाल्हि कंदड़नि अवाम खे बेरोज़गार करे छॾियो। उबाड़ो वासी हाई स्कूल जो उस्ताद सनाउल्ला मेमून सादिकाबाद में अगवा। धाड़ेलनि पारां ड्राइवर के मारकुट बाद रस्ते में छॾे वियो। घोटकी में माथेलो फाटक भरिसां कल्होड़ा फ़कीर जी 2 धुरियुनि में झेड़ो। 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मुतासिर धुर जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। दौदापुर में बुलेदी बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़ो, फायरिंग सबब 2 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी, ज़ख़्मी वाक़े वारनि थियल। ज़ख़्मियुनि में अला रखियो बुलेदी ऐं आरिफ बुलेदी शामिल। झेड़े सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त नफ़री वाक़े वारे हंधि रवानी कई वई आहे।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, मिठी, थरपारकर ऐं सांगड़ में बरसाति जो वसकारो थींदो।